بدين में भी मजदूरन जे आलमी ॾींहं जे मौके ते सिंध तरक़ी पसंद पार्टी के अगवाननि गुलाम कादिर मुरादानी, मजदूर अगवान इकबाल बरियार, अली मोहम्मद शाह ऐं ॿियनि जी अगवानी में सभई माण्हुनि अलाह चोखा ऐवान साफ़त ऐं रैली कढी, जिते अगवाननि ख़िताब कंदे चयो त अॼु सॼी दुनिया में मजदूरनि जो आलमी करियूं। अॼु बि सिंध जो पर सरकार पारां मज़दूरनि लाइ को पैकेज न आहे जेको पूरे तबिके जी मुआशी बहितरी करे सघे। केतिरा ई पूरे तंजी मज़दूरी जो क़दुरु नथो कयो वञे। संदनि औलाद बेरोज़गारी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहे, पर सरकार तरफ़ां संदनि सहायता सां गॾु ॿारनि जी सिहत ॿारनि जी तइलीम सिहत बाबति का बि भराई न थी सघी आहे। हिननि चयो त ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिंध जे पोरियतनि खे बहितर अजूरो ॾियण सां गॾु संदनि ज़िंदगी ऐं मुस्तक़बिल जी बहितरी लाइ जोगा क़दम खयां वञनि।